अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भली कार ख़बर शामिल कंदासीं। ज़िला मटियारी जे ब्यूरो चीफ सागर सोलंकीअ जी मटियारी लॻ पलीजाणी शहर में वरियनि खां सफ़ाई न थी। हर तरफ़ गंद किचिरे जा ढेर लॻल। यूसी सेक्रेटेरिएट बि गुम। ज़िले एडमिनिस्ट्रेशन मटियारीअ खां नोटिस वठण जो मुतालबो। ख़बर मूजिबि मटियारी लॻ पलीजाणी तारीख़ी शहर मालिकी न हुअण करे मुख़्तलिफ़ मसइलनि जे वर चढ़ी वियो आहे। सफ़ाई सुथराई न हुअण करे हर तरफ़ गंद किचिरे जा ढेर थी विया आहिनि ऐं यूसी सेक्रेटेरिएट बि केतिरे ई अरसे खां गुम आहे। यूसी ऑफिस जो कारोबार प्राइवेट माण्हुनि हवाले करे छॾियो आहे, जिन यूसी सेक्रेटेरिएट ऑफिस में करप्शन जी बाज़ार गरम करे छॾी आहे। उन्हीअ खां अलावा यूसी ऑफिस पलीजाणीअ में पिणु गंदगी जा ढेर आहिनि, पर यूसी सेक्रेटेरिएट ऑफिस अचणु छॾे ॾिनो आहे। पलीजाणी शहर में इंतिज़ामिया जी नाअहलीअ जे करे गंद किचिरे जा ढेर बणिजी विया आहिनि। बदबू हुअण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि पकड़जण जो अंदेशो आहे। हितां जे शहरनि जो चवणु हो त चूंडियल नुमाइंदा बि वोट वठण खां पोइ अॼु ताईं ज़ाहिर न आहिनि थिया ऐं यूसी सेक्रेटेरिएट घर वेठे आराम करणु लॻो आहे। नोटिस वठी शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि इलाइक़नि में सफ़ाई सुथराईअ जो निज़ाम बहितर कयो वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।